असा के कुरान सबक थोड़े त जै शे जी निस्बत मदीने वाले यार सा थे उन जो शान निरालो थी उन जो शान निरालो थी बाबा जे के एतराज हो जी अच्छी गल है इन टॉपिक ते को मुल्लो सामो अचे ही सिकंदरी मुनाज़रे ला थिया कोन तो मज़ो आयो ॾाढे ते सुभान अल्लाह से ॾिसो मूंखे घुराइणो हो न त पोइ पहिरियां गोरियूं तव्हां बि खाई चो गले वारियूं अल्लाह मदीने मोकिले छो त साईं महमूद शाह खे त ख़बर आहे त साईं ॻाल्हाईंदो तेज़ आहे साईं अल्लाह मदीने मोकिली तव्हां जूं दुआऊं त आहिनि अॼु माशाअल्लाह 20 जी राति आहे इन स्पीड सां ॻाल्हायां पियो अञा ताईं सलामत आहियां ॾाढे ते सुभान अल्लाह से अचो रब जो क़ुरान पढ़ां त दिलड़ी ठरे ज़ोर सच सुभान अल्लाह बाबा रब जो क़ुरान हुजे लजपाल मुस्तफा जो शान हुजे ॾाढे ते सुभान अल्लाह रोज़े धणी जो फैज़ान हुजे ॾाढे ते सुभान अल्लाह त पोइ वाह वाह न अचो क़ुरान पढ़ां अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाइरो अल्लाह रब्बुल आलमीन सुभान अल्लाह किथे अलाए छो लाउडन सां हूंदो आहे मां ज़ोर लाईंदो लाउड बंदि सुभान अल्लाह उस्ताद खे गुज़ारिश कयां थो 10 दफ़ा पंहिंजे लाउडन खे चेक करे पोइ खणींदा कयो ॾाढे सुभान अल्लाह अल्लाह मदीने मोकिलियो ज़ोर सां जो सुभान अल्लाह लाउड मेन हूंदी आहे शइ महफ़िल जे अंदरि सम्झो था न साईं हा चङी तरह टेस्ट करे ॿीहर मूंखे घुराइजो न स्पीकर टाइट हुजनि मां शुरू मस्त थींदो आहियां त दरवेश बंदि थियो वञे हाणे ॿुधायो त कीअं मज़ो थिए अल्लाह मदीने में उस्ताद आवाज़ वधाईंसि ख़ुदा ख़ुशि कंदी मयार कान्हे का अल्लाह तोखे ख़ुशि रखे जेसीं हले हलाईं सघंदे फ़क़ीर जो लाउड टाइट आहे आखिरी फ़क़ीरनि ताईं लाउड हुजे न हुजे आवाज़ पहुचाईंदुसि पोइ अॻिते ख़ुदा जी मर्ज़ी आहे अचो तो कुरान पढ़ो अल्लाह अल्लाह मुझे दोस्तों अज़ीज़ मुसलमान भाइरो अल्लाह वहदहु ला शरीक अल्लाह वहदहु ला शरीक बेमिसल बेमिसाल अल्लाह अब अल्लाह वहदहु ला शरीक अल्लाह तमाम ज़मीनुन के खालिक अल्लाह तमाम ज़मीनुन के मालिक अल्लाह आसमानुन के खालिक व मालिक अल्लाह कुरान पाक में इरशाद फरमायो ला शहरे मक्का जो कसम शहरे मक्का जो कसम शहरे मक्का जो कसम न ॻाल्हायो ॾाढे सुभान अल्लाह बोला मक्के जा कसम छो थो खणी इन करे जो काबू जोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह सी तो फरमाए न मौला हती में काबा है इन करे तो काबे या कसम खड़ी अल्लाह फरमाए न हजर अस्वद अल्लाह फरमाए न ए असा जा प्यारा अल्लाह पो बुधा न मक्के जा कसम छो थो खड़ी अल्लाह तो फरमाए व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मक्के जो इन करे कसमा जो मुजो बेमिसल मोहम्मद मक्के में रहे कोन आयो मज़ो ॾाढे जो सुभान अल्लाह साईं दिलड़ी ठाड़े जो सुभान अल्लाह मक्के जा छाजे करे कसम तो खणे खुदा मक्के में मदीने वालो यार रहे थो कोन आयो मज़ो ॾाढे जो सुभान अल्लाह हाणे थी सके तो कुछ सुभाणे मौलवी मुंह कढे बाबा इहो तव्हां मौलवी त पटाको हणी वियो धमाको करे ठीक है सही गलत गाल करे वियो तंहिं करे हवालो ॻाल्हि हदीस जे मौलवी जो ॾे थो वञासि मरी वञे सिर न खणी सघे ॾाढा जो सुभान अल्लाह अचो शौकानी काज़ी शौकानी तफसीर फतुल कदीर
अल हदीस जो मौलविया बिन जुल्दन में इहो तफसीर आ मुंहिंजा मिठड़ा बा उन जे जिल्द नंबर 2 में ऐं इन ई सूरत जी तफसीर में इन लफ्ज़न जे हेठां इहो काज़ी शौकानी अल हदीसी छा थो लिखे उहो ॿुध त फ़कीर तोखे फ़ख्र थिए त मिठा इहे सभई ग़लति था चवनि हक़ उहो आहे जेको रोज़े धणी जे नौकरनि जो अक़ीदो आहे ॾाढे सुभान अल्लाह ज़ोर सां जो सुभान अल्लाह हाणे काज़ी शौकानी छा थो चवे उन खां था पुछूं त ॾे ख़बर मौलवी रब मक्के जा कसम छो खयां ॾिसो ज़ोर सां सुभान अल्लाह न चवंदो मां अॻिते कोन हलंदुसि स्पीकर झको ॿियो तव्हां झका थींदो त मज़ो कोन थींदो अल्लाह मदीने मोकिले अचो त काज़ी शौकानी जा लफ़्ज़ पढ़ां पोइ अॻिते अहिड़ियूं हदीसूं ॿुधायां जो दिलि ठरी पई काज़ी शौकानी तफसीर फतुल कदीर जिल्द नंबर 2 तहत ला उक़सिमु बिहाज़ल बलद अल्लाह अल्लाह मुझे दोस्तों दी जो मुसलमान भाईरो काज़ी शौकानी अले हदीसी इन आयत करीमा जे हेठा फतुल कदीर में लिखे थो अक़सम बिहाज़ल बलदिल्लज़ी अंत मकीमुन बिही तहज़ीमन लिक़दरिक व तशरीफन लक व लिअन्नहु क़द सार बिइक़ामतिक फ़ीहि अज़ीमन शरीफ़ा जो सुभान अल्लाह दिलड़ी ठारे जो सुभान अल्लाह के लाउड ॾाढो डिस्टर्ब करे अल्लाह से खुश रखे उस्ताद के चवंदो आवाज वधायो उस्ताद इको न वधायो मां इको वारो मौलवी कोन आहियां मूंखे साफ़ स्पीकर खपे ॾाढे जो सुभान अल्लाह आवाज भी कुछ वधायोसि अल्लाह मदीने मोकिले खुदा तव्हांखे आबाद रखे तो काज़ी शौकानी थो लिखे त अल्लाह ताला इन करे हिन मक्के जो कसम खयो आहे जो दिल पर इन मक्के में रब्बुल आलमीन जो तू महबूब रही थो ॾाढे जो सुभान अल्लाह वलिअन्नहु क़द सार बिइक़ामतिक फ़ीहि अज़ीमन शरीफ़ा इहो मक्को तो दिल पर मुस्तफा जे रहण जे करे अज़मत वारो बि बणिजी वियो त शर्फ वारो बि बणिजी वियो ॾाढे सुभान अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुसलमान भाइरो अचो अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह अहसनुल खालिकीन अल्लाह वहदहु ला शरीक बेमिसल बेमिसाल अल्लाह खां पुछूं था ऐ असांजा मिठड़ा अल्लाह ऐ असांजा मेहरबान अल्लाह ऐ असांजा बेनियाज अल्लाह ऐ असांजा ला शरीक अल्लाह तू मक्के जी सरजमीन जी कसम छाजे करे खया छो अल्लाह तो वट मक्को एतरे इज्जत वारो त जवाब इहो आयो मक्के जी रब्बुल आलमीन वट इज्जत इन करे शान इन करे मकाम इन करे जो मक्को हो मक्को मक्के जी मिट्टी हुआ मिट्टी जे मिट्टी के मुझे मोहम्मद जा कदम लगा ॾाढे जो सुभान अल्लाह से दिलड़ी ठारे जो सुभान अल्लाह मक्के जी मिट्टी ते मुझे पाक मोहम्मद जा कदम लगान कदमन जी निस्बत जे करे मक्के जा मरब कसम पियो खणा ॾाढे जो सुभान अल्लाह मज़ो कोन आयो ज़ोर सां जो सुभान अल्लाह मुंहिंजा मिठड़ा भाउ हाणे इन क़ुरान जी आयत में गौर कर त मक्के जी जॾहिं निस्बत थी लजपाल मोहम्मद घोट सां ॾाढे जो सुभान अल्लाह त एॾो इज्जत वारो थियो जो खुदा कुरान में कसम पियो खणे मां वज़ाहत पेश करे चुको आहियां मां सराह सां साबित करे चुको आहियां त मुंहिंजा मिठड़ा बाजे मक्के जी निस्बत मदीने वारे यार सां थिए जे मदीने जो ताल्लुक मुंहिंजे लजपाल सां थिए हाणे न को मक्के जहिड़ो शहर दुनिया में न को मदीने जहिड़ो शहर दुनिया में ॾाढे सुभान अल्लाह त पोइ मुंहिंजा मिठड़ा भाउ असां इन करे चऊं था
मक्के मदीने जी निस्बत थे त शानदार बन जो वजन त जे रात दी ए महीने जो ताल्लुक निस्बत मुझे मदीने वाले यार जे अचन साहे उन जे बराबर केर कोने ॾाढे जो सुभान अल्लाह मज़ो कोन आयो ॾाढे जो सुभान अल्लाह बुखारी जी हदीस पढ़ा सुभान अल्लाह खुदा खुश रखे जोर से जो सुभान अल्लाह से बुखारी पढ़ा वाह 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 अज बुध जो मुझा मिठा जेके चवन था न असा जो अकीदो बुखारी में आ असा जो तरीको बुखारी में आ असा जो अंदाज बुखारी में आ मां तो चवा गलत थो चवे गलत थो चवे गलत थो चवे इमाम बुखारी ब असा जो हो तो बुखारी ब असा जी आ सुभान अल्लाह जेजी दिलड़ी ठरे डाडा जो सुभान अल्लाह से अरे एकड़ी हदीस को पढ़ा इंशाअल्लाह ताला दिलड़ी ठरी पोना पहले हवालो बुधो मज़ो अचे पियो जोर सां सुभान अल्लाह से दिल्ली ठारे जो सुभान अल्लाह वाह 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 मिठड़ा बा बुखारी शरीफ किताबुल वुदू बाबु इस्तेमाले फदले वदू इन्नास जेके मज़ो अचे ॾाढे जो सुभान अल्लाह से जोर सां सुभान अल्लाह हदीस नंबर आहे 287 जोर सां सुभान अल्लाह हाणे खुद दिल्ली छड़ी अल्लाह मुदी कुर्बान जा नारो जोर सां अॻियां पोयां सभई गॾिजी आयो अज मां हदीस बुधाया तो न मुझे मिठा बा अहले सुन्नत जी नमाज बि बुखारी मां साबित है अहले सुन्नत जा रोजा बि बुखारी मां साबित है अहले सुन्नत जो हज बि बुखारी मां साबित है अहले सुन्नत जो इबादतूं मुझा मिठा बा बुखारी मां साबित है हत्ता के रोजे भेणी जी नौकरन जो इश्क बि बुखारी मां साबित सुभान अल्लाह दिस न ॻाल्हाई ॾाढे जो सुभान अल्लाह है अच बुखारी की हदीस बुधाया हजरत अबू मूसा इन हदीस जो रावी केर सही हजरत अबू मूसा पहरिया हदीस जा लफ्ज पढ़ा सुभान अल्लाह हवालो मुकम्मल लिनो थमा हाने हदीस जा लफ्ज पढ़ा तो दिलड़ी ठरे मुझा मिठड़ा भा हदीस के तर्जुमे में मज़ो आ हदीस की वजाहत में मज़ो आ करीम रब जे इज्जत जो कसम वरी उनन लफ्जन में त अन्या मज़ो आ जेके लजपाल दिलबर मुस्तफा जी जुबान मां निकता से ॾाढे ते सुभान अने ओए लफ्ज बुधाया न जेजी दिल्ली ठरे ॾाढे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाने मां हदीस जी इबारत पढ़ा दो आवाज इको न वधायोस आवाज भले वधायोस पर इको न वधायोस अचो तो मां ओए लफ्ज पढ़ा ॾाढे जो सुभान अल्लाह तो पढ़ा सुभान अल्लाह 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 मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो बिनी जान ने सरदार अरिंदे आधार आकाए नामदार रहमतल लिल आलमीन दिलबर मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत अबू मूसा पान फरमाइन था दान नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिक़दहिन फीहि माउन फगसल यदैहि ववजहहु फीहि वमज्ज फीहि सुम्मा क़ाल लहुमा इशरबा मिन्हु फफ्रिगा अला वुजूहिकुमा वनूरिकुमा मदो कोन आयो ॾाढा तो सुभान अल्लाह दिलड़ी ठारे तो सुभान अल्लाह ओ हुर्रो फकीरो मां उहे लफ्ज पढ़िया मां उहा इबारत पढ़िया जेका बुखारी शरीफ जे अंदर मौजूद आ जेके लफ्ज मुझे वद्दुहा जे चिर वारे नबी वल्लैल जे जुल्फन वारे नबी ताहा जे ताज वारे नबी यासीन ये सरे वारे लजपाल मुस्तफा
दफा चयान इरशाद फरमायान मैं वो अल्फाज पढ़ी हने तर्जुमो करन लगो आया तर्जुमो करन लगो आया बुधो मुसलमानों दान नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेकदहिन मुझे लजपाल नबी बेमिसाल नबी सोने सरदार नबी नबियन जे ताजदार नबी हिकड़ो प्यालो घुरायो प्यालो घुरायो नगल आगी ॾाढे सुभान अल्लाह दे फकीरो जे कने शेरन जी उम्मीद थव त पोइ ॿियो मोली घुरायो ॻाल्हि कबी सिधी जे कने मुंहिंजा मिठा पाकिस्तान कहानी जी उम्मीद रखणी त को ॿियो मोली घुराई आहे ये रोज़े धणी जो नौकर रुगी कुरान ॿुधाईंदो दिल पर नबी जो फरमान ॿुधाईंदो ॾाढे सुभान मदीने वाले साईं छा घुरायो प्यालो पढ़ा छक्के जी हदीस पियो बुखारी जी कोन आयो मज़ो ॾाढे जो सुभान अल्लाह कंहिंजी हदीस पे पढ़ा बुखारी जी मदीने वाले यार फकीर साहब प्यालो घुरायो हाय 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 सदको जी ॾाढे जो सुभान अल्लाह मदीने वाले साईं सहाबिन खे नमाज बि सेखारी है बा मदीने वाले साईं पंहिंजे नौकरनि खे अज़ान बि पाण सेखारी ज़कात ॾियण बि पाण सेखारी हज बि पाण सेखारियो मुंहिंजा मिठा बा उमरा बि पाण सेखारिया इंसाफ बि पाण सेखारियो सखावत बि पाण सेखारी रब्बे काबा जी इज्जत जो कसम इश्क़े मोहम्मद बि पाण सेखारियो कोनायो मज़ो ॾाढे जो सुभान अल्लाह जेको मुल्लो पंहिंजी विया हुरन जे पुठियां तव्हांजी मोहब्बत किथां आई इहो इश्क बिदाता इहो प्यार बिदाता मुल्ला तू बिदात पाण ही हुर हक़ आहिनि हुरन जो अक़ीदो हक़ वाह 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 ज़ोर सां सुभान अल्लाह दिलड़ी ठारे जो सुभान अल्लाह इन फकीर जो इश्क ॾिसी सची पुछो मुंहिंजी दिलड़ी बाग बहार थी वई आहे ज़ोर सां सुभान अल्लाह दिलड़ी ठारे जो सुभान अल्लाह अल्लाह सिंगा हिकड़ी दुआ थो घुरां यकीन जानो हिकड़ी दुआ थो घुरां मुंहिंजा अल्लाह जिथे जिथे कुंड कुड़छ में मुंहिंजे पुनल पागारे इमाम जा हुर रहनि था मौला इन्हनि खे ख़राब न कजे उन्हनि खे बेदीननि जे पुठियां गुमराह न कजे असां वारा फकीर ॾाढी वॾी ॾिसो सोचींदा हिन वटि दीन वॾो हूंदो ॾाढी टिकी हूंदी न चवंदा जेॾी हिन जी ॾाढी आहे न ओतिरो दीन वधीक अथसि लगंदा उनजे पुठियां फकीर केॾां पियो वञे ॾाहो थी छा रोज़े धणी खां वधीक इन्हनि लोंडेबाज़ मुल्हनि में तोखे दीन नज़र अची ॻाल्हि सिधी आहे न मोया जहिड़ा सुन सही वारंट कढायो त कहिड़ी ॻाल्हि कयां ए फकीर छा पियो करी अल्लाह तोखे मदीने मोकिले पुनल पागारे जहिड़ो इमाम मिलियो थी अञा ॿिया तरफ़ पियो ॻोल्ही ॾाढे सुभान अल्लाह कोन आयो मज़ो ज़ोर सां सुभान अल्लाह फकीर तवज्जो ॾिजो अगर पूरी दुनिया जे अंदर मुजाहिद बोलना तो हुरन खां वॾो केरु कोन्हे कोन आयो मज़ो ॾाढे जो सुभान अल्लाह अगर काशी ॻोल्हणा अथव त पुनल पागारे जा फकीर आहिनि नारो अॻियां पिया गॾिजी हणायोसीं गॾिजी हणायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह भेज पागारा जोर सां सुभान अल्लाह बाबा जिहाद जिहाद करण सोलो आहे कॾहिं पाकिस्तान जे इंडिया जी जॻह लॻंदी आहे हेॾी ॾाढी वारनि ॾिठो न सही ॻाल्हि आहे फ़क़ीर ॻाल्हि हा इंडिया खां वधीक जंग कंहिंसां थींदी इंडिया खां वधीक जिहाद कंहिंसां थींदो क़ुरान जो कसम जॾहिं बि इंडिया इशारो कंदो आहे न सभ खां पहिरियां असांजो पगारो इमाम हूंदो आहे जिहाद जी दावा करण ॾाढी सवली आहे अॻियां लॻण ॾाढो ॾुखियो आहे मिठा कोटा हेॾी ॾाढी वारो नज़र कोन ईंदी कारो काओ नज़र कोन ईंदी कंचो नज़र कोन ईंदी क़ुरान जो कसम सभ खां पहिरियां सफ़ जिहाद जी सफ़ में अगर तोखे नज़र ईंदो त ही सादड़ो सूदड़ो पुनल पागारे इमाम जो मुरीद हुर नज़र ईंदो
खुदा मदीने मोकले अले सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह दिल नी ठारे जो सुभान अल्लाह बाबा फकीर गालियों बुधी न कोनी च सुभान अल्लाह दी रात जिहाद करने वाला जिहाद तांजो मुसलमानों सा है इंतिहा तांजो पिया कौन आयो मजो जोर से जो सुभान अल्लाह से अब बाबा प्यात परे था वो जो को मुल्लों जो को पान के ठेकेदार तो समझे टुकुर दे सो सरदारी तो ते झुकियो पियो बस समझी वञो मोए जो नालो खणी मुनासिब कोने मजलिस जो मजो खत्म थी वेंदो न त मां कोन ॾिजां नालो खणंदुस सुभान अल्लाह हिकड़े साल चेम हिनन जो हिकड़ो किताब आहे कायदे जमीयत मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे उन में लिखियल आहे जेनी मुल्लो फसलू जाओ टे ई तूं हुयूं छा सही जेदी मुल्लो फसलू जाओ घणी हुई तूं राजा जो घणी हुई तूं मूं तकरीर में चयो तां जो यो 8.5 मणो मुल्लो जमे टे ई तूं असां जो बेमिसल मोहम्मद जमे तो ईद भी थी राजा जो सुभान अल्लाह मनो कोन आयो जोर सां जो सुभान अल्लाह इहो फकीर जी लाइब्रेरी में किताब मौजूद आहे जेके दीदार करणो अचे हलियो अचे ॾाढे जो सुभान अल्लाह से तो के यो मुल्लो मुबारक हुजे ही हुर्रम जी जमात मदीने वाले यार जी नौकर आसे ये आहे अन जोर सा जो सुभान अल्लाह ही हुर्रम जी जमात जेका है या मदीने वाले मीर जी दीवानी आहे ॾाढे जो सुभान अल्लाह तू वनी टे ईदू मला मुल्ले जे अजमण से ही जमात ईदू मलाईंदी लजपाल मुस्तफा घोट जी अचण ते ॾाढे जो सुभान अल्लाह वो हदीस पे अर्ज कयम छो त टाइम वारो पूरो थी वेंदो बाक़ी वञी 10 मिंट बचान ॾाढी सुभान अल्लाह खां मथे मो मिस्कीन खे नचे जो तकीर जो अल्लाह मदीनो मोकले रब्बिल वला ॾाढा ओजागा केॾी महिल खुतबे में निंड जो ख़दशो थींदो आहे पोइ त निंड फिटी ईंदी आहे जो ॾाढे ॻाल्हाईंदो आहियां सुकून सां जेॾी महिल चवंदो आहे न अल्हम्दुलिल्लाह केॾी महिल निंड जो झटको अची वेंदो आहे बीमार आहियां शुगर शरीफ हाए हूंदो आहे अज चेक कोन कयो त कल सुबुह जो कयमि त 450 शाम जो साईं चेक कयमि त 470 माना बरकत बरकत कल 400 450 470 ते शुगर हो तॾहिं बि 3 जलसा कयमि सुभान अल्लाह अज त मूं चयो चेक ई कोन थो कयांसि यारनि सां कहिड़ा लेखा कोन आयो मज़ो जोर सां जो सुभान अल्लाह रे असां फकीर इहा दुआ कयो त जॾहिं बि मौत अचे त मदीने वारे यार जो नालो वठंदी अचे ॾाढे सुभान अल्लाह बाबा असां फकीर अल्लाह न को फायूं को ऐब न को गोलियूं को ऐब न को मुंहिंजा मिठा बा जिहाद जा मैदान को ऐब असां त मौत खे इनाम समझी ताज समझी सीने सां लॻाईंदा आहियूं ॾाढे सुभान अल्लाह ईअं आहे न जोर सां जो कलाक थी वेंदो हाणे हदीस पूरी थिए न सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने से छा घुरायो प्यालो याद आहे न आहे बुखारी हो जेको ताज़ो ताज़ो इन पिटलन जे पुठियां फकीर लॻा न उन्हनि खे चओ मुआ कॾहिं तोखे इन्हनि ॾाढ़ी वारनि हेॾनि इहा कॾहिं हदीस ॿुधाई आहे सुभान अल्लाह न कोन आयो मज़ो जोर सां सुभान अल्लाह ॾाहा थियो ईअं न कयो अल्लाह अहिड़ा खज़ाना ॾिना अथई जो ख़ुदा कंहिंखे ॾे ज़ोर सां जो सुभान अल्लाह साईं महमूद हाणे पाण वञी फ़क़ीरनि खे अल्लाह सम्झ ॾे बसि हदीस ॿुध पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे फतवा तुंहिंजे मथां आहे